सांगड़ जे निजामानी पाड़े में पुलिसरार नमूने फोत थियल नींगर जे वारसन पुलिस ते हिसाइण जो इल्जाम हयो आहे। नींगर जे वालिद काशिफ अनवर निजामानी जो चवण आहे त संदसि भाउरनि जो रिंद बिरादरी सां झेड़ो हलंदड़ हो। पुलिस ॿ भेरा बिना जवाज़ गिरफ़्तार कयो। हुन चयो त संदसि भाउरनि सां को बि तालुक नाहे पर पुलिस खेसि गिरफ़्तार कयो। तफ़सील मालूम कयूं था सन टीवी न्यूज़ रिपोर्टर अंजुम आफ्ताब खां। जी अंजुम, छा तफ़सील आहे हिन हवाले सां? जी, सांगड़ जो मशहूर वकील है अनवर महमूद निजामानी, उनजो पुटु है काशिफ निजामानी। उनजो जो नंढड़ो पुटु 8 साल आज़ान उहो गुज़रियल ॾींहुं जेको पंहिंजे घर जे ॿाहिरियां बीठल हो। उनजे जेको वारसनि जो बि चवणु आहे त असांजो छोकिरो घर जे ॿाहिरियां ॿारनि सां रांदि रहियो त पुलिस जी मोबाइल हुई जेका घर जे अॻियां गुज़री, जंहिं ते छोकिरो जेको खौफ़ मां घर जी छित ते चढ़ी वियो। उते जेको हां फाटी बेखौफ़ थी वियो आहे, छो जो उन ॾींहुं छोकिरे आज़ान जे पीउ काशिफ के जो है 2 ॾींहं अॻु में पुलिस जो है गिरफ़्तार कयो, बाद में आज़ाद करे छॾियो। हिन जे वारसनि माइट जेके हुआ उन्हनि जो को पाण में तकरार हो, उन तां पुलिस जेको आहे घड़ी घड़ी उन्हनि जे घरनि ते तंग करण लाइ आई। उन ते छोकिरे जो गुज़रियल ॾींहुं जेको आहे मोबाइल गुज़री, उन ते छोकिरे जो हां फाटी बेखौफ़ थी वियो। वारसनि पारां एहतजाज बि कयो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अंजुम आफ्ताब अपडेट करण लाइ।